नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे शिकारपुर मां असां शेयर कयूं पिया। शिकारपुर ज़िले मां 2 हफ़्तनि जे दौरान 8 ॼणा अगवा थी विया। गुज़िरियल राति मोरोमाणी वटां निज़ामुद्दीन ऐं बशीर चाचड़ अगवा थिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, 2 ॾींहं अॻु खानपुर शहर मां 4 नौजवान उसामा, वाजिद, इमरान ऐं आबिद अगवा थिया, जॾहिं त रुस्तम मां अगवा थी वियल अब्दुल मजीद सरकी ऐं सोनारो पहोड़ बाज़ियाब न थी सघिया आहिनि। आगाह कयूं वाक़िए शिकारपुर ज़िले में 2 हफ़्तनि दौरान 8 ॼणा अगवा थी विया आहिनि, जॾहिं त गुज़िरियल राति मोरोमाड़ी वटां निज़ामुद्दीन ऐं बशीर चाचड़ अगवा थिया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया। शिकारपुर ज़िले मां 2 हफ़्तनि दौरान 8 ॼणा अगवा थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। शिकारपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अतीक धुक्कड़ असां सां लाइन ते मौजूद आहे। अतीक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शिकारपुर में जो है अगवा की वारदातुनि जी आवाज़ सां जो इंडस्ट्री बची वही है। इन शिकारपुर में गुज़िरियल राति जेकी आहिनि 2 ॼणा अगवा थी विया नौजवान ऐं शिकारपुर ज़िले में अगवा थी वञण जो तादाद आहे उहो 8 आहे, जॾहिं त गुज़िरियल राति निज़ामुद्दीन चाचड़ ऐं बशीर चाचड़ खे गुज़िरियल राति जैसा नापरकोट वारे थाने जी हद में मोरोमाड़ी वटां हथियारनि जी ज़ोर ते अगवा करे विया हुआ, जॾहिं त 2 ॾींहं अॻु खानपुर शहर मां ई उसामा सिथार, वाजिद सिथार, इमरान गोलो ऐं आबिद गोले खे हथियारनि जे ज़ोर ते खानपुर शहर मां उहो अगवा करे विया। ऐं 3 हफ़्ता अॻु शेखपुर मुलाज़िम अब्दुल मजीद सरकी हुन जो रहवासी हुनखे रुस्तम मां अगवा कयो वियो हो ऐं जॾहिं त ईअं ई सोनारो पवान उहो बि रुस्तम अगवा थी विया आहिनि। उन महिल ताईं शिकारपुर में अगवाउनि जो तादाद आहे उहो 8 थी वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां मुग़लिन खे बाज़ाब करण में नाकाम थी वई आहे। एसएसपी शिकारपुर कमरा नवाज़ समझौता पारां ॿुधायो त गुज़िरियल हफ़्ते खां वठी कचे में ऑपरेशन मुग़लिन जी बाज़ाबी लाइ हलंदड़ आहे, पर हेल ताईं मुग़लिन जी बाज़ाबी उहा अञा ताईं न आहे थी सघी। ठीकु आहे, वॾी महिरबानी अतीक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।